नाज़रीन, टंडो मोहम्मद ख़ान जे मालपुड़ीअ में ढोरनि जा अघ वधी वञण करे ख़रीदारीअ में तेज़ी न अची सघी आहे, जंहिं सबबि मालूम तोड़ी ख़रीदार सख़्त परेशान आहिनि। इन हवाले सां पेश आहे अब्दुल हफ़ीज़ मेमण जी हीअ रिपोर्ट। नाज़रीन, लाड़पट जो गेट सजंदड़ टंडो मोहम्मद ख़ान ज़िले जी वापारी ये दावों करे रहिया आहिनि त सख़्त लॉकडाउन जे करे असांजो धंधो चौपट थी वियो आहे ऐं हुकूमत खां घुरो पिया कनि असांखे वापार करण जो मौक़ो ॾिनो वञे। जेके SOPs ते असीं अमल करियूं पिया, इन खां बावजूद बि असांखे इंतज़ामिया तमामु घणो तंग करे रही आहे। अचो त इन वापारियुनि खां वीचार वठूं। पंहिंजो गुज़िरियल साल खां हींअर महांगाई उरूज ते थी वई आहे। असीं आया आहियूं हींअर मार्केट में वठणु छेलो जो गुज़िरियल साल असां 15,000 जो वरितो, हींअर वापारी उहो 30,000 जो पिया ॿुधाइनि, त हाणे ग़रीब माण्हू किथां वठी सघंदो। घरा छेलनि जे पोयां पिया हलो, को 50,000, को 60,000, को 70,000, 80,000, लख ॿ ॾेढ, हाणे ग़रीब माण्हू वठी न सघे। असीं हिते पंहिंजो नंढो बकरो 8,000 10,000 रेंज जो वठियो, पालियूं था, 12 महीना उन ते महिनत करियूं था, 14 महीना महिनत करियूं था, पोइ उनखे ॿ ॾंदो करियो, पोइ मंडी में लायूं था, पोइ उन खां पोइ उन जो रेट असांखे घटि मिलियो वेंदो आहे। जीअं त असां मैशी मंडियुनि जा वापारी आहियूं ऐं सॼी सिंध में हलण वारा आहियूं ऐं हिन साल हिन लॉकडाउन जे करे तमामु मुतासिर थिया आहियूं ऐं उन खां अलावा असां 12 बचे घर में माल सांडींदा आहियूं, वरी हर साल विकिणंदा आहियूं मंडियुनि में। भला हिन साल जेको असांजी मैशी मंडियुनि खे तमामु नुक़सानु आहे। बाबा आउं तोखे ॿुधायां, हींअर वापारी आहिनि को लॉकडाउन जे करे माण्हू को कोन थो अचे। जेको असांजो 12,000 नंढड़ो वरितल हो सो बि हींअर उहे ई 12,000, असांजो खाधो पीतो बि नथो न करे। सूरत हाल त इहा आहे त माना माल जेको आहे तमामु महांगो आहे, वठी बि नथा सघूं ऐं ग्राहक जी बि ख़रीद जी पहुच कोन्हे को। चारो जेको असां खारो था गुण साल खां हींअर महांगो आहे। पंहिंजी हर साल पंहिंजी घर जी कुर्बानी कंदो आहियां। उहो ही गाबो मूं 2018 में वरितो हो 1,20,000 जो, जेको हर साल 2 साल हर गाबे खां चारींदो आहियां। जेको ही गाबो आहे मुंहिंजी घर जी कुर्बानी जो आहे, जेके खीर सां मूं हुनखे सांडियो आहे। तव्हां टंडो मोहम्मद ख़ान जे मालपुड़ी में वापारियुनि जा वीचार ॿुधा। कैमरामैन सप्तेन अली मेमण सां गॾु अब्दुल हफ़ीज़ मेमण, मेहरान TV न्यूज़, टंडो मोहम्मद ख़ान।